बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझो नालो मोहम्मद इस्माइल वलदत रहमतुल्लाह ज़ात समेजो डेजिग्नेशन टाउन कमेटी जूनियर क्लार्क डीपीओ। टाउन कमेटी डीपीओ जो चेयरमैन ऐं अमले संसदी ऑफिस जो क्लार्क सुल्तानी शाहिद थियण लाइ तैयार गुज़िरियल 4 सालनि जे करप्शन वारो अछो चिठो ज़ाहिर करण जो ऐलान। हिन वधीक चयो टाउन कमेटी डीपीओ में साल 2016 में तरक़ियाती कमनि जो टेंडर थियो ऐं ॿीहर साल 2020 ते पीवर ब्लॉक जी NIT कराई वई, जंहिंजा बिल कूड़नि कोटेशन ज़रिए कढिया विया आहिनि, जंहिंमें 5 करोड़ जी करप्शन कई वई आहे। जॾहिं त टेंडर थियण खां पोइ कोटेशन गैर क़ानूनी ऐं गैर आइनी आहिनि, जंहिंमें 5 करोड़ जी करप्शन जो थियण जो इंकशाफ थियो आहे। टाउन अंदरि पेट्रोल जी मुद में लखनि रुपया हर महीने खुर्द-बुर्द कया पिया वञनि, जॾहिं का बि गाॾी हलंदड़ न आहे, न ई को वटि लाक बुक मौजूदु आहे। टाउन जे अंदरि एडिशनल चार्जूं ॾेई सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जॾहिं पारां एडिशनल चार्जनि ऐं डिपोजिशन ते पाबंदी लॻियल आहे। हिन वधीक चयो त कंटेनेंस माल जी पीढ़ी, गाॾियुनि जी रिपेयर, फर्नीचर जी ख़रीदारी में पिणु करप्शन कई वई आहे। केतिरा ई मुलाज़िम ज़ाती बंगलनि ऐं ज़रई फार्मनि ते लॻियल आहिनि ऐं पघार टाउन जे खज़ाने मां खणनि था, जेको अमल इख़्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल जे रिमज़े में अचे थो। मज़कूरा चेयरमैनी आमदनी खां वधीक असासा ठाहिया आहिनि, जंहिंजी रेवेन्यू रिकॉर्ड जी जांच थियण सां वॾा फाटनि जो इम्कान आहे। जॾहिं त मुलाज़िमनि जे हाज़िरी में सीरियल नंबर 8 ते ॾेखारियल मुलाज़िम सरासरी गैर हाज़िर हुअण जे बावजूदु ॻरी रिश्वत वठी ज़िम्मेदारनि माह जून जी पघार जारी करे छॾी आहे। जॾहिं त पूरे मुल्क में लॉकडाउन हुअण, ट्रांसपोर्ट बंदि हुअण जे करे हुकूमत सिंध मीडिया ऐं लिखत में अहिड़ा हुकुम जारी कया हुआ त कंहिं बि सरकारी ही तोड़े प्राइवेट खाता कंहिं बि मुलाज़िम खे ड्यूटी ते न अचण जो उज़र ॾेई पघार बंदि करण या नौकरी मां बरतरफ़ नथा करे सघनि। मगर टाउन कमेटी चेयरमैन डीपीओ इख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु कंदे ज़ाती दुश्मनी जे बुनियाद ते 7 ॾींहंनि जी पघार कटौती करे छॾी आहे। इहो सिंध हुकूमत ऐं कोर्ट जे आर्डर जे ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। जॾहिं त 2016 जे ठेकेदारनि खे कमु मुकमल करण जे बावजूदु अॼु ॾींहं ताईं बिल न मिली सघिया आहिनि ऐं 2020 में करायल NIT में पार्टनर ठेकेदारनि खे एडवांस पेमेंट ॾेई कमु रोलर जो शिकार थी विया आहिनि। इहो सरासरी नाइंसाफ़ी आहे ऐं तमामु जांच कंदड़ पाकिस्तान जे आला अदालतनि, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, FI, MI, ISI, FBR ऐं नेब खां मुतालबो कयां थो त फौरी तौर ते टाउन कमेटी डीपीओ ते रेड करे इन जी इंक्वायरी कई वञे। इंक्वायरी करण खां पोइ इहो अञा वधीक करप्शन जा फाटनि जा इम्कान आहिनि। जेकॾहिं इहो अमल इंक्वायरी न थी ऐं इन्हनि ते जे ख़िलाफ़ त आऊं क़यामती बुख हड़ताल ते तेसीं वेठो रहंदुसि जेसिताईं हिते जो लुटियल पैसो वापसि न थींदो ऐं माण्हुनि सां इंसाफ़ न थींदो।